छा थियो महबूब? मायूस छो? मतलब यूनिवर्सिटी में वक्त गुजरण जो एहसास ही न थियो। जड़ो काल आया हुआसीं। हाँ महबूब, तोसां गॾु हूंदी आहियां त वक्त गुजरण जो एहसास ही न थींदो। इन जो मतलब त असां भी। हाँ महबूब, तू ऐं मां उन भरियल ॿेड़ीअ में सवार आहियूं जंहिंमें कॾहिं ॿुॾण जो ख़ौफ़ महसूस न थियो। हाँ मुमर, तू सही थी चवीं। असांजे प्यार कॾहिं भी इहो महसूस ही न करायो त को असां भी हिते हुआसीं। महबूब, सुभाणे गोड़ तैयारी आहे। छा थियो? ख़ामोश छो थी वे? मुमल ख़ामोश इन करे थियस त ही शहर आ ऐं हू ॻोठ आ। पाण उते कीअं मिलंदा? के घड़ियूं त ॻाइणो ई पवंदी न, जेसीं अम्मा ऐं बाबा खे राज़ी कयां। मुमल, तोखे पक्का तुंहिंजा वालिदैन राज़ी थी वेंदा? पहिरियां त न, पर आहिस्ते आहिस्ते इंशाल्लाह ज़रूर राज़ी थी वेंदा। तुंहिंजो इरादो केतिरो न पुख्तो आ ऐं मां अलाए छो मन में पियो वकोड़जा। इन लाइ जो सुभाणे विछोड़नि जा ॾींहं शुरू थियण वारा आहिनि। इन जो मतलब त मिलण ही न थींदो? न, फिलहाल न। मतलब मां कीअं ज़िंदगी गुज़ारींदुसि? हिक ॿिए जी यादुनि में। इहो तूं थी चईं मुमल? यादि थी जॾहिं थोरी भी देर कंदोसि त विड़ी पवंदी। पत्थर रखणो तो पवे महबूब। हिक ॿिए खे हासिल करण लाइ कुछ तकलीफ़ त काटणी पवंदी न। जेतिरो जल्द थी सके मुमल पंहिंजे वालिदैन खे राज़ी कर। हाणे मूंखां वधीक इंतज़ार न पुॼंदो। मूंखां कहिड़ो पुॼंदो, पर मजबूरी आहे। तेसीं भला मिलण जुलण त थींदो। मूंखां कोन पुॼंदो। छो न पुॼंदो? ॿारहाड़ीअ में त अक्सर ईअं ई थींदो आहे। छोकिरियूं छेड़ा मठा करण जे बहाने कोठे ते चढ़ी दीदार कराईंदियूं आहिनि। कोशिश कंदसि। वाइदो? अलाए। बहरहाल हाणे हलण जी कजे, मूंखे तयारी करणी आहे। As you wish. अबा मी हल ओ जीव कहे मड़े अबा मां सदको वञाए हे ॾिसे थो न मेहर जा कम। टियों ॾींहुं थियो आहे माल काहे न वियो थी चारण जे लाइ। माल बीही बीही कुड़जी वियो आहे अबा। इन खे त का हकल कर। हाँ केॾा वियो राजा? राजा राजा हेरिया हेरिया। मेहर किथे आ? दादा मेहर खे त मां ॾिसां थो अलाए काॾे। अम्मा छा थी चए ॿुधी पियो? दादा मेहर खे त ॿ टे चकर चयो आहे, मञे ई कोन थो, अलाए काॾे हलियो थो वञे। चङो वञी ॻोल्हे वठी अचे। दादा अम्मा अदा खे चई छा चवां सबा? मुंहिंजी शादीअ जे बारे में। अबा मां सदको वञाए रब ॾींहं ॾेई उहा मूमल बि त पहुचे पोइ त का ॻाल्हि चोरियऊं न। अम्मा अॼु मूमल पढ़ाई पूरी करे ॻोठ वापसि अची वेंदी। तूं बि को पहिरों खयूं थो वते पियो। भला हाणे इहो ॿुधाए त तोखे इहा ख़बर ॾिनी कहे? सोट वलूअ खां पुछा कयमि, चए पियो अॼु मूमल अची वेंदी। अम्मा तूं रुॻो अदा खे चओ न। चवांसि थी चवांसि। आलम अरे अञा तूं हिते बीठो हुई? हाँ इकबाल वारा छा सोचींदा हूंदा त वंकार वहंदा सो बि सहाय सहाय ते पोइ था वहनि। हाओ अदा हाओ वञा थो। हाणे थिए त मंझि पचर हल जल्दी कर। अबा इहा ई ॻाल्हि पे अॻो बि कई। चई त अदे खे चओ त मुंहिंजी शादी कराए। अबा तूं बि चाचा सां ॻाल्हाए त ॾिस न छा थो जवाब ॾे। अम्मा अञा मूमल ॻोठ आई कोन्हे, चाचा छा सोचींदो? मूमल ॻोठ अचे पोइ चाचा को बि पुछंदासीं। चाचा पाण को परे कोन वेंदो। अबा ख़बर पई आहे त अॼु अचे थी पई मूमल धी। अम्मा मूं बि त इहे पियो चयो न त मूमल ॻोठ अचे मां पाणे चाचे सां ॻाल्हाईंदुसि।
हरू भरियो छोरो छितो थी पियो आहे थोरी घणी ॻाल्हि ते अब मूमल सां मुंहिंजी शादी था करा हिते जी ॻाल्हि बीठी अथसि अब शादी त कराए मुंहिंजे मूमल सां भला महबूब कॾहिं थो अचे अचो काय पूरे सोट महबूब छॾ यार रोज रोज कूड़ हणी छो तो परेशान करी न भाऊ पूरे महबूब अचे पे वाह और सच काॾे भाऊ महबूब तो अचे ओॾे पिया वञो छो कम कोन कंदो छा हाँ साईं तू बि मां लाइ तो आयो आहीं बस यार थोड़ी देर थी वई अॼु छॾेसि कम खे सुभाणे अचिजां पोइ भला हलो त मां बि महबूब सां मिलां हा लिया कम पोइ कयूं था बस यार पढ़ाई में ॾींहं लॻी आहे न खुशान अल्लाह जा एहसान हलो 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 हाँ अम्मा चइबो त पढ़ाई पूरी करे खैर सां मोटी आई अदी इम्तिहान में पास थी वई आहे हाँ दा पास थी वई आहियां मां बि शहर पढ़ण वेंदसि पर मां शहर पढ़ण कोन वेंदुसि हाँ साईं हुओ थोरो पढ़ी एक करा कया आहिनि जहिड़ो पिणे निभागो तहिड़ो तूं निभागो अड़े कोन पढ़ंदे अहिड़ा पाधड़ तो यादि कंदे अदा आहिस्ते आहिस्ते सब कुछ समझी वेंदो ऐं पाण ई इनखे राज़ी करे वठंदसि पढ़ाई लाइ चाचा मानी तयार आहे लिखाऊं हाँ मां अॼु मूं वारे सां मानी गॾिजी खाइण में वॾो मज़ो ईंदो पर तूं वेह त सही पुटु वेह बाबा अॼु खां मानी रोज़ानी गॾु ई खाईंदासीं हाँ थी जीअं तूं चवंदी आहे उअं ई थींदो भला अदा शिरल सऊदी मां ख़तम त लिखी पिया न हा धीअ महीने मां हिकु अधु ख़त ईंदो अथसि रोज़ीअ सां त लॻल आहे न हा अमा आहे उमिरि ते पुलिस कढंदनि वठंदा लिकंदा चोरनि वांगुरु हाणे छॾियो हिन कचहरियुनि खे हली मानी खाओ मूमल खे बि बुख लॻी हूंदी हलो उठो कारी टाम ओए कलाक हलो मां जॾहिं बि दिलि कढई चकर ॾेई दी कर यूसुफ जा पीउ अल्लाह जा एहसान जो असांजो औलाद सालिह आहे मालिक जा लख एहसान हाणे सोचां पई अदा वारा अॻ में उर्स जी शादी कराइनि त फरज़ाना जो ॿार बि लही पवंदो पर जे सदोरी महबूब जी शादी अॻ में करायूं त पोइ महबूब सां गॾु पंहिंजे यूसुफ जी शादी बि कराए छॾींदासीं बस हाणे इहा ई उम्मीद आहे त पंहिंजे यूसुफ खे मुंहुं ॿधायूं हा यूसुफ जा पीउ पंहिंजे यूसुफ जा सेहरा चवां लाॾा ॻायां उनजी सेज सिबां ऐं उनखे मोड़ ॿधां पोइ सुकून सां मरी वञा अबा महबूब पुट अब हाणे छा सोचो थई बाबा जीअं तव्हां हुकुम कंदो चवंदो ज़मीन जे कम में त मां हुन में शुरू थी वेंदुसि वाह वाह दा वाह वाह
अदा जेकॾहिं तोखां ज़मीन जो ई कमु कराइणो हो त पोइ तोखे पढ़ाइण जो लाचार थोरी हो। अबा बड़ी कोशिश कर, जहिड़ी तेरी नौकरी मिली। चाचा तुझी दुआ खपे, सोट महबूब सूबेदार थींदो। सूबेदारी लाज़मी तो रही आहे। अदा सूबेदारीअ में दाबो ई पंहिंजो आहे। हलिया फरसाना हलिया अची वे। चरी छोकरी बची वई। सोट मुंहिंजी भेण तोखे चरी थी नज़र अचे? सोट भेण त सियाणी आहे। अदा फरसाना हाणे सियाणी थी वई अथई। भॼई तूं चए थी त मञा थो, बाक़ी मूंखे नथो लॻे त इहा सियाणी आहे। सोट 4 दर्जा छा पढ़ी आयो आहे त असां सभ हिनखे चरिया था नज़र अचूं। छा? अबा खैरन सां मूमल बि हाणे अचे वई आहे। चाचा जन सां ॻाल्हाए शादीअ जी तारीख़ तय कर। अमा मूमल अञा हाणे हाणे शहर मां आई आहे। अधो वॾो असारो सोट शेरल अलाए कॾहिं सऊदी मों ईंदो। अय अबा फोन ते ॻाल्हाए उन खां इजाज़त वठेसि न। अदा मुंहिंजा त अदा आलम कन ई पचाए छॾियान। रोज़ तो मिंथू करे दादा वॾे खे चओ। अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? तुंहिंजी ता सिफारिश कयो पर अदा वॾो मञे ई कोन थो। मां त मञा थो पर चाचे वारनि शर्त रखियो आहे। शर्त? कहिड़ा शर्त अदा? चवनि था त मूमलड़ी जेका आहे न पढ़ियल लिखियल आहे, नौकरी कंदी ऐं घर जा कम तोखे करणा पवंदा। पोइ ता हीअं था कयूं, जाते भाॼी मूमल नौकरी कंदी न उते आलम खणी पटे वालो कराईंदासीं। चइबो त साल जो पटे वालो थींदो। पटे वालो दीदे पर चाचा चए पियो त आलम खे पहिरियों घर जो कमु सेखारियोसि। रध पचाव, बोड़ रधण, मानी पचाइण, घर जा थाम धोइण, लटा ऐं कपड़ा धोइण, इहो सभु सेखारियोसि। अबा सदको वञाए हाणे तूं हीअं कर, सुभाणे खां वठी इहो रुलण छॾ। बस घर में वेही भेण सां गॾु कमु सिख घर जो। मां अलाए कीअं घर जो कमु कंदुसि। अलम अलम जेकॾहिं मूमलड़ीअ सां यानी मूमल सां शादी करणी अथई त इहे कम करणा पवंदई, न त तुंहिंजे लाइ ॿी छोकिरी जाचऊं। अदा मां शादी कंदुसि त मूमल सां कंदुसि, न त पोइ मां ईअं ई चङो हा। ॿुधई न अबा, हाणे डर न कर, चाचा जन सां ॻाल्हाए शादीअ जी तारीख़ तय करे अचो। अमां चयमि न सोट शेरल खां सवाइ चाचा इजाज़त न ॾींदो। वरी बि अबा वात टुकाणी करे छॾ। अमां ॿाराणी ॻाल्हि न आहे, रिश्ता नंढे लागू ते थियल आहिनि, चाचा वारा फिरी वेंदा छा? ओ अबा ॻाल्हि फिरण जी न आहे, पर हो बि त को हथ पेर हणी वठनि न। ठीकु आहे मां पहिरीं फोन ते वञी सोट सां सऊदी थो ॻाल्हायां, ॾिसां त हू छा थो मूंखे जवाबु ॾे। पोइ चाचा सां बि ॻाल्हाईंदुसि, पर कोन्हे चाचो असां खां। कंदुसि गार्ड। हा साईं भला पोइ मां तव्हांजो गार्ड थियां, पोइ मूंखे बंदूक मिलंदी? बंदूक बिल्कुलु तोखे बंदूक मिलंदी, वाह जी बंदूक मिलंदी। अस्सलामुअलैकुम। हद बेटा, हद। बेरो 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 बेरो। हाँ, उधर उधर बेरो उधर बेरो 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 बेरो। उधर 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 उधर। हाँ,
हाँ वेरो वेरो अरे वेरो छाहे अरे अदा खागा में सूबेदार थी वही छा भले मुझे खिलूं कयो बाकी एक दफो गार्ड थियण दियो मुखे पोइ रुगो नारा ॿुधंदो नारा उथी पियो वेही रहो उथी पियो वेही रहो हाँ अल्लाह वालेकुम अस्सलाम दे खबर कीअं चवण देव अदा खेर ला बजा लखा था न रात में थोड़ो ये लिंगन में सूर पियो मुझे जो बुखार आला जा मुझे बोलो ए तो जड़े जी है नहीं तो बुखार अब मौसम असर जी हां मच्छर भी थी पिया मलेरिया ने थी हुई न बचा थी वा हां न एक वाला दे खबर पानी जी खोट जे करे तुझो फसल पे त धकियो होंदो अदा ज़ाहिर आ पानी जे घटताई जे करे फर्क त पवंदो पर वरी बरब जा लख सां फसल सुठो थियो न शुक्र शुक्र अल्लाह करे फसल सुठो थे मुझी दुआऊं तो सागा दे पर यार मुझी भी बोरिंग हाजिर थई ये तेल विझी ये पानी या जूझट करे से केड़े कमी दी या निभागी अदा ये तो कुर्बान बड़ी मेहरबानी पर छा जो इन साल तुझे बोरिंग ते बड़ी छिक हुई सो असा मुनासिब न समझो यार छा कयो जमाने से ही हलणो आ के जवाब दियो आ मोहब्बत जाना वाकई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम देवाल भला महबूब पढ़ाई पूरी करे या वरी नींदो अदा पढ़ाई पूरी करे चंगो थियो एक बार बी खबर दे केड़ी रेस जी चोरी के कराई होंदी अदा या खबर दा अल्लाह के मां चा तो थी सका पर यार रेस जो शक त मुझे दोस्त खाना में था ये ना इकबाल रेस खुली को न गलाए पर रेस जा इशारा समझी दो ना थी सके तो खान हुजे भी न अदा न खान जग जान सां भली कीअं हुजे पर अदा हू मूंसां कॾहिं बि कूड़ नथो ॻाल्हाए सघे जेकॾहिं खान हिन चोरी में हुजे मूंखे हर हालत में ज़रूर ॿुधाया यार हाणे असां कहिड़नि किसन कहाणियुनि में पहुची वियासीं छॾियो देरि पई थिए हलो दादा मां कमु करे वठां चङो माशाअल्लाह हल अदा इकबाल हल असांजी ज़मीन जे विच में इकबाल जो टुकड़ो मुंहिंजी अख में चुभे थो चुभे जेकर ॿिए कंहिंजो हुजे हा त मिले हा पर इकबाल कोन ॾींदो मुंहिंजी ज़मीन जे विच में इकबाल जो इहो अठास मां कीअं थो बर्दाश्त करे सघां हिकु न हिकु ॾींहुं इकबाल खे हिन ज़मीन तां हथ धोना पवंदा हल
सुई केॾी मूंखे लॻी आहे ही संदड़ी त ॾिस इहो बि ज़ोर थी पई आहे त हिते वेठा छो आहियो वञी ॿाहिरि आराम कयो उथो डैडी मूं बि तोसां गॾु सेज सिधायां उथी वञ सेज जो कारो मुंहुं नाहे कराइणो उथो भई उथो सां उथो अब आप कंहिंजी पे थी सेज सिबजे तुंहिंजी सेज पे सिबा ॿियो वरी कंहिंजी अच्छा जेकॾहिं मुंहिंजी सेज पे थी सिबजे त पोइ पक का कुंवार बि ॾिठी हूंदो मुंहिंजे लाइ खोड़ खोड़ तूं ॻोठ जी कंहिं बि छोकिरी लाइ मूंखे चओ न तोखे वठी ॾियां सच मां हा ॻाल्हि त ॿुध का छोकिरी पसंदि कई अथई छा ॿुधाए मूंखे त वठी ॾेई सब्र कर मां पहिरियों अदा खे त राज़ी कया हाणे सम्झसि भाउ सां ॻाल्हाइणो अथई न पहिरीं भाॼाई सां वञी ॻाल्हाए उन सां ई त ॻाल्हाइण वञा पियो अदा त कोन्हे कोन बाबा शहर वियो आहे अच्छा जेकॾहिं तव्हांजो बाबा शहर वियो आहे त पोइ उथो त हली तव्हांजी मम्मी सां कचहरी था कयूं हाय हाय छा त ज़मानो अची वियो आहे पहिरीं छोकिरो छोकिरी खे पसंदि करे पोइ था माइटनि खे ॿुधनि वाह ज़माना वाह किथां ॾींदा अॼु तव्हां रुगो अदा खे राज़ी कयो बाक़ी मूं महिल पंहिंजे घर वारनि खे पाण ई राज़ी कंदी ठीकु आहे अचे तो वारो भाउ त मां ॻाल्हि चोरी थी ॾिसां